सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोह कलम तेरे हैं। निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी, बदलती ही लाखों करोड़ों की तकदीर देखी। जब तक बिके न थे कोई पूछता न था, जब तक बिके न थे कोई पूछता न था। हमें मुर्शिद हुसैन ने खरीद कर अनमोल कर दिया। मोज़े सामीन व हज़रात, तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक जे लाइ आहे, जेको ख़ालिक़ ऐं मालिक सना जे लाइक़ आहे, जंहिंजो शान बेमिसिल बेमिसाल आहे, जंहिं शान में को भी शरीक नाहे। अल्लाह जो न मशीरा न वज़ीरा न कोई सलाहकारा। सारी कायनात अल्लाह जी मोहताजा। अल्लाह कंहिंजो मोहताज नाहे, उहा बेनियाज़ ज़ात। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक़ आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो कोई शुमारी नाहे। दुरूदो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां। उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे दुरूद शरीफ मोकिलण वारो वॾो ख़ुश नसीब आहे। छो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, इन्ना औलन नास बी यौमल क़यामत अक्सरहुम अलैया सलासन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां उहो मुंहिंजे ज़ोर वेझो हूंदो
जेको मुझे मथा कसरत सा दुरूद मोकिलींदो रहे। सुभान अल्लाह। त पोइ तव्हां भी हिकु मरतबो प्यार सां, मुहब्बत सां, इश्क सां, कसरत सां सरकारे मदीना शहनशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नजरानो पेश कयो। सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारी जमाए, असां वड़ा खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला असां के एड़ो त कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम अता फरमायो। सुभान अल्लाह। प्यारी जमायत, असां पंहिंजी किस्मत ते नाज कंदा आहियूं जो अल्लाह ताला असां के एड़ो त सोनो मुर्शिद करीम अता फरमायो जो दुनिया में ॿिया भी पीर आहिनि। अल्लाह हर एक के पंहिंजो पंहिंजो पीर बख्शे दे, पर अल्लाह ताला जड़ो कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम असां के अता फरमायो आहे, हिन जो को मट सानी न है। असांजे महबूब मुर्शिदन करीमन पंहिंजी पूरी जिंदगी अल्लाह ऐं उन जे रसूल जी मुहब्बत में वक़ुफ़ करे छॾी। फ़कीरो, असांजे महबूब मुर्शिदन करीमन के बद मज़हबन काफ़ी रोकण जी कोशिश कई, पर असांजे महबूब मुर्शिदन करीमन पंहिंजे कदम मुबारक के पोइते न हटायो, बल्कि पंहिंजे कदम मुबारक के हर हमेशा अॻिते वधायो। सुभान अल्लाह। अजी असाई तवाजी दिलिन में अल्लाह जी मोहब्बत आहे। अजी असाई तवाजी दिलिन में सरकारे मदीना शहनशाह मदीना जी मोहब्बत आहे। अजी असाई तवाजी दिलिन में अहले बेते अतहार ऐं साहबा करामन जी मोहब्बत आहे। तही असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक नज़र ऐं मेहनत जो नतीजो आहे। सुभान अल्लाह। फ़कीरो, पंहिंजे महबूब